अस्सलाम वालेकुम। सुबह जा थिया आहिनि 6:15 ऐं सोचियमि त अॼु मां तव्हां सां पंहिंजो मॉर्निंग रूटीन बि शेयर करे छॾियां। सुबुह जो मुंहिंजो टाइम कीअं गुज़रंदो आहे ऐं हिन महिल अल्हम्दुलिल्लाह क़ुरान शरीफ़ पढ़ी चुकी आहियां ऐं जुमो आहे। सूरह कहफ़ असां सभिनी खे पढ़णी हूंदी आहे, लाज़मी पढ़णु घुरिजे ऐं उनखां सवाइ अलाह असांजूं इबादतूं क़बूल करे असां सभिनी खे ईमान जी सलामतीअ सां असांजी ज़िंदगी बि गुज़रे ऐं असांजो ख़ात्मो बि थिए ऐं अलाह असां सभिनी खे गुमराही खां बचाए। सो अॼु जो व्लॉग इन सां दुआ सां कंटिन्यू कयां थी। 6:20 थिया आहिनि ऐं रोशनी ॾिसो ॿाहिरि केतिरी आहे। हिन महिल मां वेंदमि ॿाहिरि वॉक करणु ऐं वॉक कंदी आहियां मां पंहिंजे हिन घर जी चप्पल सां। बंदि जूता मां न पाए सघंदी आहियां, हीअ ॾाढी कंफर्टेबल चप्पल आहे, इन करे मां हिन सां ई वॉक कंदी आहियां। ऐं ॿियो त सिर्फ़ु ॿुधाइण जे ख़ातिर नथी ॿुधायां, शायदि कंहिंखे आइडिया हुजे त मां तस्वीर ज़रूरु खणंदी आहियां, छो त अधु कलाकु मां पूरो 30 मिनट्स पूरा वॉक कंदी आहियां ऐं उन जे दौरान मां तस्वीर पढ़ंदी रहंदी आहियां। ॾिसो हूअं असांखे टाइम मिले या न मिले, अलॻि सां असां वक़्तु कढी सघूं या न, हीअं त असांजो डबल फ़ाइदो थो थी वञे न, त असांजी इबादत बि थी वञे ऐं पंधु बि। ऐं हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी त मां किथे पंधु कंदी आहियां। हीअ आहे मुंहिंजो सॼो ट्रैक मुंहिंजे घर जे ॿाहिरां। ॾिसो ग्रीन साफ़ु सुथिरो ऐं बेख़ौफ़ बाउंड्री वॉल आहे चौधारी असांजे कॉलोनी खे, त हिते वॉक कंदे जेको आहे ॾाढो सुठो लॻंदो आहे। वॉक खां अची वियमि वापसि। हिकिड़ो टीस्पून स्पंगुर जेको आहे रोज़ानो मां ज़रूरु वठंदी आहियां, पाणी में पिसाए रखंदमि हिनखे ऐं हिकु त कोलेस्ट्रोल कंट्रोल थो करे ऐं उनखां अलावा हीअ जेको आहे एसिडिटी ऐं ॿिया अहिड़े क़िस्म जा मसइला जेके बि थियनि था पेट जा या सीने जा, उहे इन्हनि खे इलाही आराम थो अचे। पाणी भरे रखियो आहे, स्पंगुर में बि पाणी विझी छॾियो आहे, थोरी देरि इहो पियो हूंदो ऐं हाणे साह पटींदसि। टीवी मां हलाए छॾी आहे, उहो चैनल तव्हांखे कोन थी ॾेखारियां ऐं मां जेको आहे हिते रेस्ट बि कंदमि ऐं ख़बरूं ॿुधंदमि। ख़बरूं मां ॾाढे शौक़ सां ॿुधंदी आहियां ऐं हर समझदार माण्हू खे ॿुधणु घुरिजनि। सो ज़रूरी आहे त हालात हाज़िरा जे बारे में ख़बर हुजे। सो साह पटींदमि, पाणी पीअंदमि, इन में मूंखे अधु कलाकु खनि लॻी वेंदो, त उनखां पोइ कंटिन्यू कंदमि अॻियां जेको बि उहो वरी तव्हां सां शेयर कयां थी। पाणी पी वरितो आहे, रेस्ट करे वरितो, ख़बरूं ॿुधी वरितियूं ऐं हीअ गिदामड़ी भिॼाई आहे ऐं हीअ दाल भिॼाई आहे। हीअ दाल ठाहींदमि मां नाश्ते जे लाइ ऐं हूअं त हीअ जेका तरकीब आहे उहा 2 दालनि मां ठहंदी आहे, मुङनि जी छिलियल दाल ऐं मुङनि जी खलनि वारी दाल। त खलनि वारी साई दाल हिन महिल मूं वटि न आहे ऐं नाश्ते में जेको कुझु असां कॾहिं स्पेशल ठाहींदा आहियूं त उन में हीअ दाल बि शामिलु आहे। सो हिन जी रेसिपी अथव मौजूदु मुंहिंजे चैनल ते, त अॼु मां नाश्ते में इहो ठाहींदमि। ख़ासि तौर ते ईअं सम्झो मां पंहिंजे लाइ थी ठाहियां ऐं उनखां अलावा इहो आहे जो उनजो लिंक जेको आहे वीडियो जो मां हिन पंहिंजे वीडियो जे हेठां ॾेई छॾींदमि डिस्क्रिप्शन बॉक्स में, तव्हां ॾिसी वठिजो। हीअ मुंहिंजो मज़ेदार नाश्तो तयारु आहे ऐं हूअं त मां तमामु घटि ई कंदी आहियां, कॾहिं राति वारो कुझु बचियलु हूंदो आहे त उहो बि खाई वठंदी आहियां, कॾहिं कॾहिं पुॼंदो न आहे त मां चांहि पापा बि खाई वठंदी आहियां। सो हीअ असांजो बहितरीनु हिकिड़ो नाश्तो आहे। सो इन जी रेसिपी मां तव्हां सां शेयर कंदमि। गिदामड़ी जो पाणी ठाहियो आहे ऐं हीअ बसर कचा, साओ मसालो, जेको बि मिर्च मां न खाईंदी आहियां सावा, इन करे न त विझी सघजनि था। नाश्तो करे वरितो आहे, चांहि कोन पीती छो त कचा बसर खाधा आहिनि। सो कॾहिं कॾहिं दिलि चाहींदी आहे इतमामु करण ते ऐं उहे 2 ॿार मुंहिंजा ऑफिस वेंदा, हिकिड़ी वई हली आहे ऐं मुंहिंजो पुटु अञा तयारु पियो थिए, उहो 9 बजे वेंदो। मां इसुराण वरी घर में हूंदासीं, स्कूल जेसि ताईं बंदि आहिनि त इसुराण घर में आहे ऐं हाणे मां थोरी देरि रेस्ट कंदमि। कुझु कमेंट्स जा जवाब ॾियणा आहिनि, कुझु मैसेजिस जा जवाब ॾियणा आहिनि, वीडियो हिकिड़ी अपलोड करणी आहे ऐं उनखां सवाइ हाणे इंतज़ारु कंदमि जेसि ताईं माई अचे कम वारी। 2 ॾींहं मोकल कई हुई, थी सघे थो त दौरो पवंदसि त अॼु बि करे छॾींदी, हुनजी मर्ज़ी हूंदी आहे। सो जॾहिं उहा ईंदी त हुन सां अॼु मूंखे थोरी डिटेल में सफ़ाई कराइणी आहे। सो ॾिसूं था हाणे त अॻियां छा थो थिए। 11 थिया आहिनि हिन महिल। शुक्र अल्लाह जो, मासी आई कम वारी, उहा सफ़ाई करे थां वांधो ई हली वई आहे ऐं हाणे मां ठाहियां थी पंहिंजे लाइ चांहि।
ऐं हूअं त घणो करे मां मग में पीअंदी आहियां, छो त ठाहे रखंदी आहियां नाश्ते सां गॾु गॾु, त उहो पीअण जहिड़ी थी वेंदी आहे। सो जॾहिं मूंखे जल्दी पीअणी हूंदी आहे त मां प्याली में पीअंदी आहियां। सो अॼु मां पंहिंजी प्याली कढी आहे ऐं खीर वारो बि थी वियो, खीर बि सुराण काढ़े छॾियो। हीअ प्याली मूंखे तारीख़ गिफ्ट कई, हिन सां गॾु हिकिड़ो ॿियो प्यालो बि आहे। सो मूंखे एॾी ख़ुशी थी, ॿारनि खे मुंहिंजनि ख़बर पइजी वई आहे त असांजी माउ कहिड़ी शयुनि सां ख़ुशि थी थिए। सो त मां हिन प्यालीअ में चांहि पीअंदी आहियां कॾहिं कॾहिं। सो चांहि मुंहिंजी ठहे थी हिते। सो शुरू में शायदि मां डेट मेंशन कोन कई आहे, अॼु आहे फ्राइडे 11 सितंबर। फैमिली में घणनि जी जेका आहे बर्थडे बि आहे, क़ाइद आज़म जी डेथ एनिवर्सरी बि आहे। अॼु जुमो आहे त अॼु मुंहिंजो लाइव जेको 3 खां 4 बजे ताईं मुंहिंजो लाइव प्रोग्राम हूंदो आहे, त उहो बि थींदो। ऐं मूंखे तव्हां ॿुधाइजो त छा मां पंहिंजो इहो लाइव प्रोग्राम जेको आहे कंटिन्यू रखां या बसि इहो बंदि कयां, छो त 3-4 महीननि खां तक़रीबन मां लाइव अचां पई, त इहा मूंखे तव्हांखां सलाह ज़रूरु खपंदी। ऐं हाणे हिते चांहि रखी वेठी आहियां, हिन महिल पखो बंदि आहे, छो त वीडियोज़ में जॾहिं पखो हलायो त आवाज़ु ॾाढो डिस्टर्ब कंदो आहे। सो मां हीअ जीअं ई हीअ वीडियो जो क्लिप ऑफ कंदमि त पखो हलाईंदमि ऐं चांहि जल्दी जल्दी पीअंदमि, त जीअं अॻियां मां कमु करे सघां। ऐं ॿियो त असां ॿई घर में अकेलियूं हूंदा आहियूं हिन महिल, ॿई अकेलियूं त न चवां, सुराणे मां ॿई हूंदा आहियूं। त हूअ हिन महिल विया विझंदी, पंहिंजा कपिड़ा वपिड़ा धोईंदी, उनखां पोइ जॾहिं उहा ईंदी वापसि त मां विझणु वेंदमि, छो त जुमो आहे त लाज़मी आहे। सो केॾो बि सीउ हुजे, कुझु बि हुजे, त जुमे ॾींहुं असां उहो विझण जो पंहिंजो जेको बि सुनत है या वाजिबु आहे उहो असां पूरो कंदा आहियूं ज़रूरु। सो ईअं सिलसिलो हलंदो रहंदो। ऐं मूंखे हिन महिल ताईं अंदाज़ु न आहे त अॻियां मां केतिरो कंटिन्यू कंदमि, छो त घर जा कुझु ॿिया बि कम आहिनि। अच्छा हा, लंच अॼु असां कोन ठाहींदासीं। हूअं सालनि जा साल मां लंच में जुमे ते बिरयानी पचाईंदी हुअमि, या पुलाउ या चांवरनि जी काई बि, या चाइनीज़ थी वियो, चांवरनि जी का बि शइ, छो त मुंहिंजा ॿार शौक़ सां खाईंदा आहिनि। पोइ जॾहिं मुंहिंजा पुट वॾा थी विया, नौकिरियुनि ते हलिया विया, को किथे, पोइ जुमे ते न निमाज़ जो बि एहतमाम न थी सघे, पोइ पंहिंजे जॉब से हूंदा आहिनि, पोइ उते पढ़ंदा आहिनि या न पढ़ंदा आहिनि, उहा उन्हनि खे ख़बर आहे। पर हूअं जीअं स्टूडेंट्स हुया जेसिताईं पढ़ंदा हुया यूनिवर्सिटीज़ में बि, घर में हूंदा हुआ त निमाज़ पढ़ी मोटींदा हुआ, तेसिताईं मुंहिंजी बिरयानी तयारु हूंदी, ॼण हिकिड़ी नंढड़ी ईद हूंदी। ऐं जुमे ते मां हुननि खे मस्जिद जे लाइ ॿिन्ही खे अलॻि अलॻि चंदो बि ॾींदी हुअमि, त छो त उते जमा कंदा आहिनि त जंहिं पंहिंजे हिसे जो पाण ॾियनि, ॿिन्ही खे पंहिंजो पंहिंजो अलॻि हुजे। सो पोइ जॾहिं वॾा थी विया त उहो जेको आहे रीति रिवाज सिस्टम जेको हो चेंज थी वियो इलाही। त हाणे ईअं हूंदो आहे जो मां सुराण घर में हूंदा आहियूं, सुराण बि स्कूल अगरि वेंदी त पोइ त अञा बि मां पोयां अकेली हूंदी आहियां, मां बिरयानी विरयानी पचाइणु छॾे ॾिनी। असां माइट धीअर कंदा आहियूं एहतमाम पंहिंजो, अलाह क़बूल करे, बाक़ी बिरयानी पचाइण जो एहतमाम न कंदा आहियूं। हाणे उहो असांजो ख़तमु थी वियो आहे सिलसिलो। ऐं अॼु जेको आहे लंच शेयर कोन कंदमि तव्हां सां, छो त मां कुझु बि नथी पचायां। राति जो मच्छी जो पुलाउ पचायो ऐं उहो माशाल्लाह ॾाढो मज़ेदारु थियो, त उहो पियो आहे अञा ताईं, त असां उहे खाईंदासीं। ऐं मासी जे लाइ सिर्फ़ु मानी पचाईंदासीं, कम वारी माई जे लाइ। पोइ कॾहिं कॾहिं बोड़ न हूंदो आहे, कुझु न हूंदो आहे हुनखे ॾियण लाइ, त पोइ कबाब तरे वठंदा आहियूं, उहो त ठहिया पिया हूंदा आहिनि, या हुनजे लाइ अंडो पचाए वठंदा आहियूं। त ईअं असां हुनखे, या बोड़ थोरो हुजे या कुझु बि असां पचायूं नथा, त पोइ ॾही हर वक़्तु मां वटि मौजूदु हूंदी आहे, छो त मां पाण ठाहींदी आहियां। त पोइ असां हुनखे हिकिड़ी थैली भरे ॾहीअ जी बि ॾेई छॾींदा आहियूं। ऐं थैली भरे तव्हां यादि आयो त मां थैलियूं जेके आहिनि उहे स्पेशली वठी रखंदी आहियां, वाइट कलर जूं ट्रांसपेरेंट, जंहिंमें असां हुनखे मानी ॾींदा आहियूं। ज़ाहिर थां में त रोज़ु रोज़ु नथा ॾेई सघूं, ऐं हूअ बि नथी थां खणी अची सघे, त मां साफ़ु सुथरियूं थैलियूं वठी रखंदी आहियां। ॿोड़ जे लाइ बि जहिड़ियूं खीर ऐं ॾहीअ में ईंदियूं आहिनि, ऐं मानीअ जे लाइ जेके नंढा शॉपर हूंदा आहिनि, तो अधु किलो वारी मां उहे स्टॉक पूरो रखंदी आहियां, त जीअं हुनखे कंहिं साफ़ु थां में, थां ई न चवां, काई बि माना साफ़ु पैकिंग में हुनखे असां खाधो ॾेई सघूं। सो इहो सिलसिलो आहे। त हाणे चांहि पी वठंदमि, उनखां पोइ ॾिसंदमि छा थी कयां। जेकॾहिं कुझु ख़ासि हूंदो त तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि, जे सुस्ती कयमि, लेटी पियमि, या कुझु वञी पढ़ियमि, त उहो त ज़ाहिरी ॻाल्हि, हाणे छा शेयर कंदमि, त उहो ॾिसूं था अॻियां छा थो थिए। टाइम थियो आहे हिन महिल 12:30 या 1:45 तक़रीबन थियण वारो आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु मां अॼु जो ही व्लॉग जेको आहे हिते थी ख़तमु कयां। मॉर्निंग रूटीन मां तव्हां सां शेयर कई, इन विच में 2-3 फ़ोन कयमि जेके ज़रूरी ॻाल्हाइणा हुया। राजिया सां मां ज़रूरु ॻाल्हाईंदी आहियां। राजिया मुंहिंजी पोटी आहे, नंढड़ी, 3 साढनि 3 सालनि जी आहे।
ऐं कुझु कॉल्स कयमि हिते मथे आयमि त मूंखे अञा कुझु हितां डिक्शनरीज़ खणी ईंदियूं आहिनि, बल्कि खणंदमि न बल्कि हितां ई वर्ड्स ॾिसी हली वेंदमि। सो सुबुह जो मुंहिंजो टाइम ईअं ई गुज़रंदो अक्सर। ऐं हा, ऐं हीअ मां वॻो पाए आई आहियां। हीअ कोई ख़ासि एॾो इम्पॉर्टेंट सूट न आहे जेको शेयर कजे, पर जीअं त तव्हां सां मां हिन जी स्टिचिंग ऐं कटिंग ऐं सभु शेयर कई, त इन करे सोचियमि त भला इहो बि शेयर करे सघिजे। आम कपिड़नि जो हिकिड़ो सूट आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मोट ज़रूरु ॾिजो। त हिन महिल ताईं त सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे, पर पोइ बि मां चाहियां थी त हीअ हर रोज़ु जेको कुझु मां ठाहियां थी तव्हां सां शेयर कयां थी, त उनजे बारे में तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे सभु कुझु कीअं थो लॻे। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं ॿिए व्लॉग सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहे।